अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॾींदा हलूं। तकरार ड्रामे जा ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जा जेका बि अदाकार हुया उन्हनि जा असां तव्हांखे फ़ोन नंबर ॾिना हुयासीं ऐं जेका फ़ोन नंबर रहियल हुया काफ़ी सारे अदाकारनि जा, उहा ख़ुशख़बरी तव्हांखे ॾियण आया आहियूं। त असां सुभाणे खां वरी इहो सिलसिलो शुरू कयूं था। जेका बाक़ी असद कुरैशी थी वियो, जेका ॿिया अदाकार थिया, इन्हनि जा फ़ोन नंबर हर वीडियो में तव्हांखे ॾींदा वेंदासीं। अॼु इहा तव्हांजे लाइ हिकु वॾी अपडेट आंदी आहे ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हां कमेंट करे सघो था असांखे, जंहिंजो बि तव्हांखे नंबर खपे वग़ैरह वग़ैरह जेको आहे न, पोइ तव्हांखे असां कमेंट बॉक्स में ॿुधाए सघो था। पोइ ॿुधाए पोइ उन जो वरी नेक्स्ट एपिसोड में कोशिशि करे असां नंबर हथु करे ऐं तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। ऐं तव्हां हीअ वीडियो शेयर बि करे सघो था ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब बि करे छॾियो। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेका बि वीडियो जी अपडेट असां ॾींदा आहियूं सभ खां पहिरियां ॾींदा आहियूं। इन जे लाइ तव्हांखे चवंदा आहियूं त शायदि खुसो बि लोग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु करे छॾियो, जीअं का बि अपडेट तव्हां खां मिस न थिए। हाणे सुभाणे इंशाअल्लाह कंहिं वॾे अदाकार जो तव्हांखे नंबर ॾींदासीं, व्हाट्सअप नंबर, कॉल नंबर, इन यूट्यूब चैनल ते सुभाणे खां इहो सिलसिलो 5 बजे खां स्टार्ट कंदासीं। हर वीडियो में तव्हांखे ॾींदा वेंदासीं ऐं जेका बि नंबर रहियल आहिनि उहो तव्हांखे नंबर मिली वेंदा ऐं दिलजाए सां मिली वेंदा। थी सघे थो त हाणे असां वठूं था इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।